जी नाज़रीन, तलार मां मोहम्मद अनीस मल्हार जी रिपोर्ट मुताबिक़ अफ़सोसनाक ख़बर ॾींदा हलूं। तलार वेझो ॻोठ ख़ान निज़ामाणी वटां मीरवा केनाल में वेझंदे 40 साला उर्स वल्द मोहम्मद सुमरो ॿुॾी वियो। मुक़ामी ॻोठाणनि 3 कलाक ॻोल्हा बाद लाश खे मीरवा केनाल मां ॿाहिरि कढी वारिसनि हवाले करे छॾियो। फ़ौती ॻोठ उमर सुमरो जो रहवासी ॿुधायो पियो वञे। फ़ौती जो मर्द घर पहुचण ते कोहराम अची वियो आहे। दड़ो अबराल वाया जौक शरीफ रोड अवाम लाइ मौत जो राकास बणिजी वियो। गैर मयारी रोड ठहिण सबबि रोड जूं पलियूं बर्ज मोरियूं वहण करे रोड हादसा थियण रोज़ जो मामूल बणियल। अवाम तरफ़ां फौरी तौर ते जांच कराए अवाम खे रोड हादसनि खां बचाइण जी घुर। रिपोर्ट मूजिब कुछ वक़्त अॻु करोड़े रुपयनि जी लागत सां ठहिरायल दड़ो अबराल वाया जौक शरीफ रोड वारी तामीराती कमनि में वॾे पैमाने ते नाक़िस मटीरियल जे इस्तेमाल सबबि रोड हंधा हंधा उखड़ण लॻो आहे। दड़ो खां अबराल ऐं जौक शरीफ ताईं ठहियल रोड जूं मोरियूं ऐं बर्ज पलियूं वेही रहियूं आहिनि, जंहिं जे नतीजे में रोड हादसा थियण रोज़ जो मामूल बणिजी विया आहिनि। फ़क़्ति हफ़्ते दौरान अबराल जौक शरीफ रोड ते कारनि, मोटरसाइकिलनि, सुज़ुकी पिकअप ऐं ॿियनि गाॾियुनि में 15 खां वधीक इंसानी जानियूं अजल जो शिकार ऐं 100 माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि। रोड्स खाते तरफ़ां दड़ो अबराल जौक शरीफ ॿनियूं जे रोडनि ते हलंदड़ गाॾियुनि ऐं अवामी सहूलियत तोड़े खेनि आगाही ॾियण लाइ को बि साइन बोर्ड, स्पीड ब्रेकर या रोड्स जा ट्रैफ़िक जा के बि क़ाइदा क़ानून लागू न कया विया आहिनि, जंहिं सबबि मज़कूरा रोडनि ते हादसा थियण रोज़ जो मामूल बणियल आहिनि। यूसी अबुल हसन डायरी जो चेयरमैन हाजी अब्दुल शकूर डायरी दिल जो दौरो पवण सबबि फौत। संदसि जनाज़े निमाज़ में वॾे अंग में माण्हुनि जी शिरकत। ख़बर मूजिब बांदी जे अॻूणे नाज़िम अब्दुल हक जमाली ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी अॻवान अब्दुल वाहिद जमाली जो भाउ यूसी अबुल हसन डायरी जो चेयरमैन हाजी अब्दुल शकूर जमाली दिल जो दौरो पवण सबबि फौत थी वियो। संदसि ओचिते विछोड़े ते संदसि घर में कोहराम बर्पा थी वियो। जनाज़े निमाज़ में सियासी, समाजी, मज़हबी माण्हुनि समेत भरपासे जे रहवासियुनि ऐं बिरादरी जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। जनाज़े निमाज़ बाद खेसि मिठी माउ हवाले कयो वियो। मरहूम जो तॾो बांदी लॻ ॻोठ हाजी गुलाम मोहम्मद जमाली में विछायो वियो आहे, जॾहिं त फ़ौती जे वारिसनि सां ताज़ियत जो सिलसिलो जारी आहे।